अक्सर करे असां इहो बि ॾिठो आहे त जेके ॿार एमफिल या मास्टर्स करे रहंदा आहिनि गॾोगॾु पंहिंजूं जॉब्स बि करे रहिया हूंदा आहिनि त तव्हां उन्हनि स्टूडेंट्स खे छा सलाह ॾींदव त छा इहे करणु घुरिजे तालीम सां गॾु नौकिरी, या जेकॾहिं तालीम हासिल करणी आहे, हिकिड़ो गोल आहे PhD ताईं पुॼणो आहे त तव्हांखे उहे कंटिन्यूअसली जेको आहे पढ़ाई ते फोकस रहणु घुरिजे, उन सां गॾु नौकिरी ऐं पैसा कमाइण वारी शइ जेको आहे तमामु घणो एज़ अ डिस्ट्रैक्शन कमु करे पई। ॾिसो लैला, रिसर्च स्टडी तव्हांखे करे सघो, तव्हां 9 to 5 तव्हांजी जॉब आहे, तव्हांखे PhD जो थीसिस करिणो आहे, यू कैन डू इट एट 5 o'clock। तव्हां अहिड़ा बि आहिनि जेको राति जो बि वेही करे कमु कंदा आहिनि। सो आई थिंक देयर इज़ नो हार्ड। तव्हां सां गॾु हाणे इहो थी वियो आहे, ॾिसो असांजी लेक्चरशिप बि तव्हांखे सिंपल मास्टर्स से नथी मिले। इफ यू हैव एन एमफिल यू विल गेट मास्टर्स डिग्री। 18 years ऑफ एजुकेशन जेका आहे मैंडेटरी थी वई आहे लेक्चरशिप लाइ यूनिवर्सिटी, त हुनजे लाइ हाणे एमफिल जी डिमांड वधी वई आहे। अहिड़ा माण्हू पाकिस्तान में जेके नौकिरी बि करणी आहे, घर बि हलाइणो आहे, एमफिल बि गॾोगॾु वठणी आहे, त नेचुरली उन्हनि खे ॿई शयूं गॾु करणी पवंदियूं। एंड आई थिंक इफ यू कैन मैनेज यू कैन डू इट।